अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति आमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़कान क़ाब क़ौसैनि औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा मा कज़बल फ़ुआदु मा रआ सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। खुदा की अज़मतें क्या हैं मोहम्मद मुस्तफ़ा जाने, मकामे मुस्तफ़ा क्या है मोहम्मद का खुदा जाने। कहा जिब्रील ने सिदरा तलक मेरी रसाई थी, हैं कितनी मंज़लें आगे नबी जाने खुदा जाने। सदा करना मेरे बस था सदा कर दी, वो क्या देंगे मैं क्या लूंगा सखी जाने गदा जाने। उनते बुलंदियों थ्यूं खत्म बलगल उला बिकमालिही, जै खोलिया सब गम अलम कशफत दुजा बिजमालिही। सीरत सूरत में उतम हसनत जमी उ खिसालिही,
आमाह महबूबे मनम सल्लू अलैहि व आलिही सल्लू अलैहि व आलिही। दरूद शरीफ बुलंद। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम दोस्तों, माही 3 आयतूं सूरत नजम मजा मन मुख्तसर वक्त जे लाइ मुंतखब कयूं। अल्लाह का दुआ है त रब साईं असां तां सभिनी खे पंहिंजे पाक किताब जी सही समझ नसीब फरमाए। दोस्तों, इंसान जो मकसद असली इबादत है। जरूरत जमीन भी है, जरूरत खादो पीतो भी है, जरूरत नौकरी भी है, धंधो धोड़ी भी जरूरत है, पर मकसद ना है। इं जी कई मानू के सखर वञणो हुजे, हाणे मकसद उन जो सखर पहुचण, जरूरत आ त सवारी हुजे। गाल समझो था? साइकिल मोटर हुजे या कार हुजे या वेगन हुजे, कान का सवारी हुजे, तो सवारी जरूरत है, मकसद हिकिड़ो माण्हू उन सवारीअ में वेठो हुजे, सखर पहुचण खां पोइ भी पंहिंजे कम लाइ लहे नथो, चिंबड़ियो पियो आहे उन गाॾीअ सां। इहो दावत अथसि सखर में, उहो खाई सघंदो? बाबा लहो ना, तुंहिंजो मकसद हो पहुचण, पहुची वए। त ईअं ही दुनिया जूं जेतिरियूं भी शयूं आहिनि, इहे मताव आहिनि। अल्लाह ताला इनखे मताव सॾियो आहे। कुरान शरीफ में फरमाए, कुल मताउ दुनिया कलील। ऐं सोना इन्हनि खे ॿुधा त दुनिया मताव आहे, थोरो। मताव जी माना छा आहे? प्लेट, तओ, छेत, चमचो, इनखे अरबी में चइबो आहे मता। समझो था क़ुरान? हाणे चमचो यकी माण्हू असां हूंदो छा साण? प्लेट खयूं घुमंदो तो तओ। इन जी माना इहा, ये सामान हिन जरूरत जा, इस्तेमाल करे वरी रखी छॾिबा। समझो था न? त अल्लाह ताला सॼी दुनिया खे चए थो पियो त प्लेट थालीअ वांगुरु इहे कम जूं शयूं त अथव, पर हमेशा इन्हनि खे पंहिंजे दिमाग़ में न रखो, इस्तेमाल करे छॾे ॾियो। असल दिमाग़ में रखणी जेका शइ आहे उहा इबादत, वह मकसद है इंसान। वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। अल्लाह से इंसान ने जिन्नन के इबादत लाइ पैदा किया। माना मकसद रब जो मानू पैदा करण में छा आहे बाबा? जोर सां, जोर सां बस सवले नमूने मां तव्हांखे समझा। कीअं समझूं ते लाउड सुठो आहे या ख़राब आहे? एक घड़ी बदल आहे, घड़ी सुठी आहे या ख़राब आहे? कीअं समझूं? में वठंदा आहियो, कीअं ख़बर पवे थी आहे में भली आहे या ख़राब आहे? तव्हां वटि हिकिड़ो कानून न आहे, मां कानून थो ॿुधायां सुठे ऐं ख़राब जो। हर शइ तव्हां सुठी ऐं ख़राब समझी वेंदा। जेका शइ जंहिं कम, जंहिं मक़सद जे लाइ वरती वञे थी पई, वो कम पूरो करे थी तो चवंदासीं सुठी आहे। जो कम पूरो नथी करे त बाबा हाणे ही घड़ी मुंहिंजे हथ में आहे, छाजे लाइ आहे? ज़ोर सां 50 रुपए जी हुजे, टाइम ॿुधाए थी पई त छा चवंदासीं? घड़ी सही आहे। पर सोन जी हुजे,
टाइम सही नथी बुधाए त चवंदासीं कंगण आहे बाक़ी घड़ी सही न। अब गाल समझो ना, में छाजे ला वठबी आहे? जोर सां छेणो वॾो लाइ, खीर लाइ वठदी आहे। हाणे मेह जा सिंग डिंगा आहिनि हेठि फिरियल आहे गूंज आहे, डबी में मंडकाए घुमे थी, पर खीर जूं चादियूं ऐं बाल्टियूं भरे ॾे थी त छा चवंदासीं? में बाबा समझो था हलाइनि, पर माणकीदार अखियूं हुजनि, कुंडी हुजे, डिघी पांच, डिघो पुछ, वॾो ओ, सोना बुबा, पर खीर जो सिपो ई न ॾे त चवंदासीं काटू माला कासाईअ जो। अब आहे या न आहे? मसलो साफ़ थी वियो। ए लाउड छो घुरायो थियो? आवाज परे ताईं पहुचाए न, साफ़ पहुचाए। जेकॾहिं पहुचाए थो त छा चवंदासीं? ज़ोर सां चवंदासीं मक़सद पंहिंजो पूरो थो करे, पर ॾिसण जो सादो हुजे। पर जेकॾहिं लाउड ॾिसण जो फर्स्ट क्लास पर आवाज टके जो ई न ॾे त छा चवंदव? हाणे तव्हां सम्झी वियो त हर शइ सुठी तॾहिं आहे जॾहिं पंहिंजो कम पूरो करे। जंहिं कम लाइ आहे उहा शइ पंहिंजो कम पूरो करे त सम्झण खपे माण्हू कहिड़े कम जे लाइ आहे। रब जी ज़ात फरमायो तोखे इबादत जे लाइ ठाहियो अथमि। बिलाल जहिड़ो रंग जो सादो आहे, ॾंदड़ा वॾा आहिनि, अखियूं चुजूं आहिनि, शक्ल सूरत अहिड़ी कोन्हे, पर इबादत में लॻल आहे त हुज़ूर खां अॻु में जन्नत में उन जे जुतिन जो आवाज़ पियो खड़के। छो त पंहिंजो कमु करे थो न। ॻाल्हि सम्झो था? अमरा पिजारे में वेठो आहे, बोस्कीअ जो पटको लॻो पियो अथसि, बोस्कीअ जा कपिड़ा मेह वांगुरु सुहिणो कुंढो त आहे, पर खीर जो सिपो ई न हुजे, इबादत करे ई न, इनखे सुठो चवंदो? इहो ई मसलो आहे मुंहिंजे सुहिणे करीम जन खे हिन महीने में मिराज मिलियो। छा मिलियो? इन करे मां चवंदो आहियां त हिकिड़ो महीनो उहो आहे जंहिंमें क़ुरान मिलियो, उनखे रमज़ान चवंदा आहिनि। छा चवंदा आहिनि? हिकिड़े महीने में हुज़ूर मिलियो, उनखे रबीउल अव्वल चइबो आहे। हिन रजब में मुंहिंजे सुहिणे खे मेराज मिलियो, मेराज में सूखड़ी निमाज़ जी मिली, सूखड़ी निमाज़ जी मिली। इन करे मां हिन महीने खे चवंदो आहियां रजब जो महीनो शहरु सलात, माना निमाज़ जो महीनो। छाजो महीनो? हा, जीअं हो रोज़न जो महीनो त हे हुज़ूर जन मथे वया, 3 शयूं मिलियूं हुज़ूर खे। क़ुरान जेके ॿुधाए थो त घणो कुझु मिलियो, पर 3 शयूं क़ुरान ॿुधायूं। कहिड़ियूं कहिड़ियूं बाबा? तवजो के बस ॻाल्हि ख़तम था कयूं। 3 ॻाल्हियूं मिलियूं। कुर्ब मिलियो नबीअ खे, ज़ोर सां कुर्ब मिलियो मुंहिंजे सुहिणे खे, कलाम डायरेक्ट मिलियो, रूबरू रब ॻाल्हायोसि। 2 टियों ज़ियारत मिलियसि, ॾेसारियईंसि पाण खे। अब घणी शयूं थियूं ज़ोर सां। ये 3 हिन आयत में बयान थियल, ए राज जी आयत मां खोली आहे। रब से फरमाओ फकान काब कौसैनी औ अदना। फरमाओ असां पंहिंजे सुहिणे करीम जन सां एॾा करीब थियासीं जो 2 कमान पाण में वेझा करे रखजनि, इन्हीअ खां बि वधीक वेझो। हेॾे ॾिसो कमान कीअं थींदो आहे ख़बर आहे? तीर थींदो आहे सिधो। तीर त तव्हां ॾिठो हूंदो पीपलनि वारो। कमान अधु गोल हूंदो आहे। छा हूंदो आहे? अधु गोल। 2 कमान जो मिलाइजनि त पूरो गोल।
ये गाल समझो था ये थोड़ो तवजे में वेझो मानू पान में भाकुर जो पाइंदो आ त कीअं पाइंदो आ कमान ठही वेंदी वरी हो भी ठाहींदो त पूरी गोलाई थींदी गाल थोड़ो तवजे में समझो थोड़ो राज जूं गालियूं ने तमाम वॾियूं अरब साईं तो फरमाए हिकड़े पासे ॾांहुं माबूद हुजे हिकड़े पासे ॾांहुं आबिदे बरहक हुजे हिकड़े पासे खां ॾियण वारो हुजे हिकड़े पासे खां पूरी तरह वठण वारो हुजे हिकड़े पासे खां रहमान रहीम हुजे हिकड़े पासे खां मरहूम हुजे रहमत वठण वारो हुजे हिकड़े पासे ॾांहुं गफ़ार ऐं गफ़ूर हुजे ॿिए पासे खां वरी मग़फ़िरत ऐं माफ़ी पूरी तरह वठण जो तरीक़ो अचण वारो हुजे इहो दायरो सिफ़ात जो तॾहिं पूरो थो थिए त फरमाऊं एॾो कुर्ब ॾिनुमि मां पंहिंजे सोणे खे जो ॿ कमान वेझा कजनि इन्हीअ खां बि वधीक मुंहिंजो कुर्ब सोणे मोहम्मद खे मिलियो सचो सल्लल्लाहु ॿुधो 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 ॿी शइ कहिड़ी मिली रब साईं अॻिते तो फरमाए फ़अौहा इला अब्दिही मा औहा फरमाओ जो कुछ मूंखे ॻाल्हाइणो हो पंहिंजे महबूब सां मां ॻाल्हाए छॾियो ॿुधाए नथो त छा ॻाल्हाए किताबनि लिखियो आहे हदीस जे किताबनि में त इहो ॻाल्हायसि हुज़ूर उम्मत लाइ मिन्थ कई त मुंहिंजी उम्मत छॾे ॾे रब साईं इहो चयो त जेको शिरक न कंदो सोना तोसां या तुझे आलमनि जी सिफारिश सां मां छॾींदो वेंदुसि मुशरिक खां सवा सभु माफ़ मुशरिक खां सवा कनोल मां लिखियो इहो डायरेक्ट वही थी कलाम थियो हुज़ूर कुछ घुरियो कुछ उन साईं मेहरबानी फरमाई टियों फरमा मा कज़बल फुआद मा रआ उन जी दिल भी तस्दीक कई जो कुछ ॾिठई उन जो इनकार न कयो दिल चई त सही ॾिठो अब छा समझो था छा ॾिठई यो रब जो दीदार चवनि था सभु नबी आया उन्हनि शाहिदी ॾिनी वहीअ जी ताक़त सां अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह सभिनी नबियनि चयो त अल्लाह आहे भी अकेलो असां शाहिदी था ॾियूं नबियनि जो असां शाहिदी था ॾियूं अल्लाह आहे भी पर ॾिठो कोन उन्हनि नबियनि ॾिठो हिकिड़ो सुहिणो करीम जन आहे जंहिंखे अहिड़े मक़ाम ते घुरायई जाते इंसान में कुवत थी अची वञे बर्दाश्त जी जीअं जन्नत में सभई असां तव्हां रब जी ज़ियारत खां मुशर्रफ थींदासीं अहिड़ो को मक़ाम हुज़ूर खे उन जाइ ते घुरायो वियो उते ज़ियारत सां मुशर्रफ कयो वियो तॾहिं त असांजे सुहिणे करीम जन खे क़ुरान में चई इन्ना अरसलनाका शाहिदा ऐं सोना असां तोखे शाहिद अख ॾिठो तोखे बनायो आहे 1,24,000 नबियनि में अब अख ॾिठो शाहिद हिकिड़ो थवे वो असांजो सोनो करीम त हाणे छा मिलियो मेराज ते कुर्ब मिलियो कलाम मिलियो ज़ियारत मिली टे शयूं मिलियूं हुज़ूर फरमायो मूंखे निमाज़ ॾिनी वई ऐं फरमायो वियो 5 वक्ती तो जो उम्मती तवज्जे सां निमाज़ पढ़े त इहे टई ॻाल्हियूं धरतीअ ते तो जे उम्मतीअ खे निमाज़ में ॾींदुसि ॻाल्हि सम्झो था लाइ अब तव्हां असां निमाज़ पढ़ंदा आहियूं न अलाह असांजे अॻु हूंदो ताबुदुल्लाह कअन्नक तराहु फ़इन लम तकुन तराहु फ़इन्नहु यराक हुज़ूर फरमाओ इबादत इएं कर त अॻु तो जे रब बीठो आ तूं ॾिसेंसि थो निमाज़ीअ जे अॻियां अलाह हूंदो आहे इन करे हदीस में ईंदो आहे निमाज़ीअ जे अॻियां न वञिजो 40 साल बीहो त बि छो त अॻु अलाह आहे तूं अॻु गुज़रंदे
त अल्लाह ऐं बाने जे विच में ट्रोड़ पैदा करें था। गाल समझो था? यो वडे में वडो गुनाह हुआ जो बानो पांजे रब सां ताल्लुक गंढियूं वेठो हुजे, तू ट्रोड़े। यो वडो दुआ त नमाज़ीअ खे अॻियां रब भी मिलंदो आ, उन सां गॾो गॾु रब जो कलाम भी मिलेस तो पियो। हुजूर जन फरमायो, बुखारी जी हदीस, जॾहिं बानो पढ़ंदो आ अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, जॾहिं बानो ये लफ्ज़ चवंदो आ तॾहिं रब जी ज़ात फरमाईंदी आ, हमदनी अब्दी, मुझे बाने मुझी बेहतरीन तारीफ करे छॾी। अल्लाह जवाब ॾींदो थो वञे, ॻाल्हाए थो। जॾहिं बानो पढ़ंदो आ अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन, तरफ से जवाब में फरमाइंदो आ मज्जदनी अब्दी, मुझे बाने मुझी बुजुर्गी वॾाई बयान करे छॾी। जवाब हलन। जॾहिं चवंदो आ इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, तो जी इबादत कंदुसि ऐं कंदो रहंदुसि ऐं तोखां ई मदद घुरां थो, घुरंदो रहंदुसि। अब ॻाल्हि समझो था? बानो तो चवे मां मदद भी तोखां घुरंदुसि, इबादत भी। ज़ोर सां ज़ोर सां यो जुमलो नबी भी नमाज में पढ़ंदो हो, इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन। अली भी नमाज में यो जुमलो, शिया सुन्नी ॿई मुत्तफ़िक़। अली भी पढ़ंदो इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह भी पढ़ंदो इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, तुंहिंजी ही इबादत कयूं था, तोखां ही मदद वठंदासीं। अली वली नबी पीर पैगंबर कंहिंखां मदद था वठनि? ज़ोर सां ज़ोर सां। तव्हांखे उहो वाक़ियो यादि हूंदो, ख़ैबर जी लड़ाईअ में हज़रत अली कोट जे दरवाज़े में लोह जो दरवाज़ो बख जो विधो त हिकिड़े हथ सां खणी आयो। अलीअ जी करामत। जॾहिं रखियऊं जंग खां पोइ उन दरवाज़े खे त 300 ॼणा साथियुनि खणण जी कोशिश कई, पर पासो उथलाए। एॾो वज़नी हो। ॻाल्हि सम्झो था? माण्हुनि चयो अली हे कीअं तूं खयो? शियनि जे किताब में भी लिखियल आहे, सुन्ननि वटि भी लिखियल आहे त हैदर करार जवाब छा थो ॾे? पंहिंजे दोस्तनि खे थो चवे मां कला तो बाब ख़ैबरिम बिकुवती वलाकिन कला तो हु बिकुवतिल्लाहि व नुसरतिही। अली तो चवे ओ दोस्तो, मां पंहिंजी ताकत सां इहो दरवाज़ो न पटियो हो, हथ मुंहिंजा हा, हथ अलीअ जा हा, पर कम रब जलीअ जो हो, उन मदद कई तॾहिं पटे वयुसि। नारे तकबीर, शाने तौहीद खुदावंदी, शाने सहाबा, शाने अहले बैत, जमीयत उलमा इस्लाम। तो दोस्तों इतां समझी वठो त मददगार अली नाहिम, अलीअ जो भी खुद मददगार। ज़ोर सां। पीरान पीर जो मददगार, असांजे नबीअ जो मददगार। इल्ला तंसुरूहु फक़द नसरहुल्लाह, रब फरमाओ नबीअ जी कोई मदद न करे त भी मददगार उन जो मां अल्लाह आहियां। अब सब जी मदद केर थो करे? सब कंहिंखां था मदद घुरनि। यो मसलो तो कुरान फरमाए त मोमिन नमाज में तो चवे इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, ऐ रब तोखां तुंहिंजी इबादत कयूं था, तोखां ही मदद घुरऊं था पिया। रब साईं जवाब में तो फरमाए, नमाज़ीअ सां ॻाल्हाए तो जवाब में तो चवे हाज़ा बैनी व बैन अब्दी, हे मुझे बाने जे विच में मुआहिदो आ, वो मुझी इबादत कंदो रहंदो, मां दुनिया में भी मोमिन जी मदद कंदुसि, कब्र में भी मदद कंदुसि, क़यामत में भी मदद करे नबीअ सां गॾु जन्नत मोकिलींदुसि। अब ॻाल्हि सम्झो था?
तो नमाज में कलाम भी थे तो नमाजी अल्लाह से ॻाल्हाए बि थो ऐं फरमाऊं कुर्ब भी मिले थो वेझड़ाई भी नमाज सां थी मिले छा सां थी मिले सजदे जी आयत पढ़ां तो सजदो ॾिजो उहे भी आयतूं पढ़ण जी हुन आख़िर काॾे करे उनखे लिकाए रखणियूं आहिनि छा अल्लाह से कुरान में फरमायो वसजुद वक़्तरिब सजदो कयो कुर्ब हासिल कयो मुझे सजदे में मां रब जो कुर्ब मिलंदो थवे अब मानू बीठो आ तो एडो करीब ना है जने सजदे में आ त रब जे जो कुरान तो खुद फरमाए त जीअं नबीअ खे मेराज में कुर्ब मिलियो कलाम मिली ज़ियारत मिली ईअं निमाज़ीअ खे भी कुर्ब मिलियो कलाम मिलियो ज़ियारत मिली इन करे अॼु हथ मथे करे चओ त सभु निमाज़ पढ़ंदासीं मसलो एतिरो अब निमाज़ छड़ो पाण न पर पंहिंजे ॿारनि बच्चनि खे भी निमाज़ पढ़े अल्लाह से हजरत इस्माइल अलैहिस्सलाम जी तारीफ़ कई आहे कुरान में हजरत इस्माइल अलैहिस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम जो पुत्र जेको ज़बी आहे हजरत इस्माइल अलैहिस्सलाम असांजे नबीअ जो वॾो ॾाॾो इहो हजरत इस्माइल आहे यो हजरत इस्माइल जी कुरान तारीफ़ कीअं फरमाई कान यामुरु अहलहु बिस्सलात रब से कुरान में फरमाओ यो इस्माइल नबी एड़ो भलो नबी हो जो पांजे घर बार के नमाज जी गाल कंदो ॾिसो अल्लाह के यो जुमलो नबी जो वणे थो जो पांजे घर बार के चए तो नमाज पढ़ो तवां भी पांजे घर में चवंदो नमाज पढ़ो त यो जुमलो अल्लाह के गाल समझो था असांजे किताबन में लिखियल आहे सहाबा जे कौल मंझां हिकिड़ो कौल इहो भी आहे त जीअं तव्हां रात जो मथे तकींदा आहियो सितारा चमकंदे नज़र ईंदा थवे ईअं जंहिंजे जन घरनि में निमाज़ आहे उहे घर फरिश्तनि खे सितारनि वांगुरु चमकंदे नज़र ईंदा इन करे दोस्तो निमाज़ जो ही महीनो आहे नबीअ खे सूखड़ी मेराज ते भी निमाज़ जी मिली रोज़े जो हुकुम धरतीअ ते थियो हज जो हुकुम धरतीअ ते थियो सब नेकीअ जे कमनि जा हुकुम धरतीअ ते थिया पर निमाज़ जे लाइ फर्श न अर्श ते घुराए रब थो हुकुम करे जीअं हिकिड़ो वॾेरो वेठो हुजे कराचीअ में हिते चवे अदा मुंहिंजी ज़मीन में हे राहे छॾ मुंशीअ खे चवे कारावे खे चवे अदा हीअं नाइब खे चवे हीअं करे छॾ हूअं करे पर को अहम कमु अची वञे त चवे उन मुंशीअ खे त यार तूं हेॾे कराची आहे मां तोखे रूबरू सम्झायां फलाणो वॾो सरदार असांजे ॻोठ ईंदो वे हाँ चंगी तरह समझाया तव्हांखे त जीअं चंगी तरह समझाइण जे लाइ पंहिंजे नाइब खे वॾेरो घुराईंदो आहे ईअं निमाज़ भी एॾी अहम हुई जो रब घुराए करे मथे तो पंहिंजे नबीअ खे चवे अफ़सोस इहो आहे जो असां निमाज़ छॾे ॾिनी कब्रनि जी मिटियूं पटण असांजो शौक़ु आहे बस मेला मला खड़ा निमाज़ हली वई अब निमाज़ वॾी शइ नमाज पढ़ो नमाज जी पाबंदी कयो इंशाअल्लाह इहा ही असां तव्हांजी कामयाबी हदीस में ईंदो आहे आख़िरी वक़्त में नमाज माण्हुनि खां हली वेंदी तॾहिं क़यामत क़ाइमु थी माना नमाज़ी कोई न रहंदी इन करे दोस्तो दुआ कयो त अल्लाह असांजे घरनि में नमाज अता फरमाए असांजी हाज़िरी क़बूल फरमाए असांजी डिघी तकरीर कोन्हे मुख़्तसिर आहे पर ॻाल्हि कम जी आहे इन कम सां माण्हू लॻी पवे तहज्जुद जी नमाज इशराक जी नमाज ये सब नमाजन जा क़िस्म आहिनि सब नमाजूं कोशिश कयूं पंहिंजे बचड़नि में घर बार में इन जी शौक़ पैदा थी वञे त मसला सब सिधा थी वेंदा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम रब्बि इग़फिर वरहम वअन्त खैरुर राहिमीन अल्लाहुम्मा नसअलुकल हुदा वत्तुक़ा वल अफ़ाफ़ वल ग़िना ए अल्लाह जन दोस्तन ही प्रोग्राम बनायो अल्लाह उन्हनि जे माल में अहल में घरन में बरकतूं अता फरमा जेके कदम खणी आया रब साईं सभिनी जूं जायज़ मुरादूं पूरी फरमा सभिनी जूं परेशानियूं दूर फरमा ए अल्लाह मर्ज़न खां कर्ज़न खां महफूज़ फरमा ए अल्लाह मरीज़न खे शिफ़ाए कामिला अजला अता फरमा असांजे बचड़नि खे हिदायत वारो फरमा ए अल्लाह बे औलादन खे साले औलाद अता फरमा ए अल्लाह क़ौमी तकरारन फितरन फसादन खां महफूज़ फरमा ए अल्लाह पंहिंजे पनाह में रख
पांजो फजल करम फरमा। सल्लल्लाहु अला खैर खल्किही मुहम्मद व आलिहि।